अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शोबीज़ न्यूज़। ऐं अॼो के हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंध जी तमामु मशहूरु सिंगर निगत नाज़ पंहिंजे मुड़ुसु मोहम्मद असलम खे कीअं पसंदि कयो ऐं हुन जी कहिड़ी अदा निगत नाज़ खे वणी वई जो निगत नाज़ हुन सां शादी करण जो फ़ैसिलो कयो। असल में दोस्तो KTN जे हिकु प्रोग्राम यादगिरियूं में होस्ट रूबी अली जे सवाल ते निगत नाज़ जवाबु ॾिनो त असां हमेशह गॾु कमु कंदा हुआसीं ऐं हीअ हमेशह असांजी टीम जो हिसो हूंदा हुआ। मोहम्मद असलम जेको आहे सो म्यूज़िक वॼाईंदो आहे त हीअ हमेशह असांजे टीम जो हिसो हूंदा हुआ ऐं जिथे बि हूंदा हुआसीं त हीअ गॾु हूंदा हुआ ऐं का बि परेशानी थींदी हुई त हीअ सभिनि खे हौसलो ॾींदा हुआ ऐं हमेशह खिलंदा रहंदा ऐं ॿियनि खे बि खिलाईंदा रहंदा हुआ। त हिन जी इहा ई अदा मूंखे वणी वई ऐं मां हिन सां शादी करण जो फ़ैसिलो कयो। निगत नाज़ इहो बि ॿुधायो त पहिरीं मां हिन खे प्रपोज़ कयो ऐं पोइ असां शादी करे छॾी। निगत नाज़ वधीक ॿुधायो त हाणे बि जॾहिं बि मां उदास थींदी आहियां त हीअ मूंखे हौसलो ॾींदा आहिनि ऐं मूंखे को जोक ॿुधाए खिलाईंदा आहिनि या मूंखे नसीहत करे ऐं मुंहिंजी जेका परेशानी हूंदी आहे ऐं मां उदास हूंदी आहियां मुंहिंजी परेशानी ऐं उदासी सभु कुझु दूर करे छॾींदा आहिनि। त असांजी बि दोस्तो इहा दुआ आहे त निगत नाज़ पंहिंजे मुड़ुस सां हमेशह ख़ुशि रहे ऐं ॿई हमेशह पाण में ख़ुशि रहनि। त दोस्तो अॼो के हिन वीडियो में एतिरो ई। जेकॾहिं अॼु जो हीउ वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं कॉमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा त हीउ वीडियो तव्हांखे कीअं लॻो आहे ऐं जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा वञो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते बि क्लिक कयो त जीअं असां कॾहिं बि को नओं वीडियो अपलोड कयूं त उहो सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे ऐं तव्हां हुन मां ॼाण हासिलु करे सघो।